अहम ख़बर अवांखे ॾियूं टनोजाम खां। टनोजाम में घर में लखें रुपयनि जो धाड़ो लगी वियो आहे। ओल्ड कॉलोनी में हथियारबंद सीता गोरोड़ो जे घर भातियुनि खे यरगमाल बणाए लखें रुपयनि जो सामान खणी विया आहिनि। मुतासिरनि जो चवणु आहे त हथियारबंद 2.5 लख रुपया रोक रक़म 4 तोला सोन ऐं ॿियो सामान खणी विया आहिनि। संदन चवणु हो त हथियारबंदनि पारां संदसि घर भातियुनि खे यरगमाल बणायो वियो। हुननि चयो त हथियारबंद घर भातियुनि खे यरगमाल बणाए रोक रक़म सोना ज़ेवर ऐं ॿियो सामान खणी विया आहिनि। मुतासिरनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त मामले जो नोटिस वठी पूरा थियल सामान वापस कराए वञे। अवांखे आगाह कयो पिया टनोजाम में घर में लखें रुपयनि जो धाड़ो लॻो आहे। ओल्ड कॉलोनी में हथियारबंदनि सीता गोरड़ जे घर भातियुनि खे यरगमाल बणाए लखें रुपयनि जो सामान खणी विया आहिनि। मुतासिरनि जो चवणु आहे त हथियारबंद 2.5 लख रुपया रोक रक़म 4 तोला सोन ऐं ॿियो सामान खणी विया आहिनि। अवांखे आगाह कई पिया। संदन चवणु हो त हथियारबंदनि पारां संदन घर भातियुनि खे यरगमाल बणायो वियो आहे। हुननि चयो त हथियारबंद घर भातियुनि खे यरगमाल बणाए रोक रक़म सोना ज़ेवर ऐं ॿियो सामान खणी विया आहिनि। मुतासिरनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त मामले जो नोटिस वठी पूरा थियल सामान वापस कराए वञे। ओल्ड कॉलोनी में हथियारबंद सीता गोरड़ सत्तार गोरड़ जे घर भातियुनि खे यरगमाल बणाए लखें रुपयनि जो सामान खणी विया आहिनि। मुतासिरनि जो चवणु आहे त हथियारबंदनि 2.5 लख रुपया रोक रक़म 4 तोला सोन ऐं ॿियो सामान खणी विया आहिनि। अवांखे अहम ख़बर ॾियूं पिया। टंडोजाम में घर में लखें रुपयनि जो धाड़ो लगी वियो आहे। ओल्ड कॉलोनी में रहंदड़ हथियारबंदनि सत्तार गोरड़ जे घर भातियुनि खे यरगमाल बणाए लखें रुपयनि जो सामान खणी विया आहिनि।